सखर में रिपोर्ट कराया है हफीज़ लाशारी। यूनाइटेड सिंध गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर्स जे सदर और अंजुमन इत्तेहाद अब्बासिया सूबा सिंध जे सीनियर नायब सदर आशिक अली अब्बासी वफ़द सां गॾु स्पीकर सिंध असेंबली सैयद उवैस शाह सां सिंध असेंबली में मुलाक़ात कई और सखर में कॉन्ट्रैक्टर्स के दरपेश मुख़्तलिफ़ मसइलनि ॾांहुं संदसि तवज्जो छिकराई। उन मौके ते सैयद उवैस शाह वफ़द के यकीन ॾियारींदे चयो त इंशाअल्लाह 8 फरवरी 2026 ते सखर अची अब्बासी बिरादरी और कॉन्ट्रैक्टर्स सां अलग अलग मुलाक़ातूं कयूं वेंदियूं। वफ़द में अंजुमन इत्तेहाद अब्बासिया सूबा सिंध के राबता सेक्रेटरी दीदार अली अब्बासी, कुर्बान अली मेमन, अंजुमन इत्तेहाद अब्बासिया सखर डिवीज़न जो नायब सदर शहनाज खान अब्बासी और तहसील रोहिड़ी जो सदर अब्दुल वहाब अब्बासी पिण शामिल हुआ। मुलाक़ात दौरान आशिक अली अब्बासी सिंध में रहंदड़ अब्बासी कलोड़ा बिरादरी के मसइलनि खां आगाही कंदे शिकायत कई त असांजी बिरादरी के मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे, जंहिं स्पीकर सिंध असेंबली सैयद उवैस शाह चयो त मां अव्हां सां गॾु आहियां। अव्हां मुंहिंजे हल्के सखर जा वोटर आहियो ऐं अब्बासी बिरादरी मुंहिंजो मज़बूत बाज़ू आहे।